नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त मौसमियात खाते 6 अगस्त का सॼी दुनिया में तेज़ बरसातन जा इम्कान ज़ाहिर करे छॾिया आहिनि। ज़रीए मूजिब कराची में 6 अगस्त का बरसात वसंती सिस्टम ते असर अंदाज थी सघे थो, जंहिं सबब सॼी सिंध में सुठियूं बरसातूं पइजी सघनि थियूं। मौसमियात खाते जे ज़रिए मूजिब कच्छ वारे इलाइक़े में हवा जो हिकु नंढो दबाव बणिजी रहियो आहे। ईंदड़ ॾींहनि दौरान इहो सिस्टम सिंध ते असर अंदाज थियण जा इम्कान आहिनि, जंहिं सबब सिंध जे सामुंडी इलाइक़े समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जी सूरत हाल में असर अंदाज थी सके तो। ज़रियन जो इन हवाले से चवण है तो हवा जो एक बो नंढो दबाव खिलेज बंगाल में बणिजी रहियो है। ही बई सिस्टम सिंध ते असर अंदाज थी सकन था। इन लाइ 7 खां 8 अगस्त के दौरान सिंध में बरसात जा इम्कान आहिनि, जेके अॻु खां बि वधीक पइजी सघनि था। ज़रियन मूजिब सिंध के हेठिएं इलाइक़नि में ॿोॾि जो भी इम्कान है। मौसमियात खाते के तर्जमान तरफा हींअर ताईं चौमासे जे सिस्टम के हवाले से का भी कथी न कई वई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।